अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम दोस्तों। हमारे सिराया जाबिर टिप्स चैनल दोस्तों, ही असांजा अहिड़ा कार्टून टाइप वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दबाईंदा। दोस्तों, अॼु अव्हांखे असां ॾेखारींदासीं सिंधी ड्रामनि में कयल मिस्टेक्स। ऐं दोस्तों, ही अव्हां ॾिसी रहिया कार्टून वीडियो इहो असांजे चैनल ते तव्हांखे मिली वेंदो। ऐं अहिड़ा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दबायो। त दोस्तों, हाणे हलूं पिया असां वीडियो जे तरफ़। महिरबानी करे सब्सक्राइब कयो। दोस्तों, तव्हां ॾिसो पिया हिते बचल खान खे नेरी कमीस ऐं अच्छी सलवार पातल आहे। ऐं जीअं ई घर वेंदो त हिन जी कमीस चेंज थी वेंदी। हीअ तव्हां ॾिसो पिया हिते हिन जी कमीस जेका आहे उहा चेंज थी वई। हीअ सिर्फ़ु उतां ऐं घर आयो हिन जी कमीस चेंज थी वई। ऐं वरी जीअं ई उतां ते वियो हिन जी कमीस वरी नेरी थी वई। दोस्तों, हीअ तव्हां ॾिसो पिया हिते तव्हांखे नीरनि कपिड़नि सां हिकिड़ो हमरा नज़र अचे पियो। कैमरा जो एंगल चेंज थिए थो त उहो नीरनि कपिड़नि वारो गाइब थी थो वञे ऐं जेके ॿिया आहिनि उहे जॻह चेंज था कनि। ऐं हिते ॾिसो पिया तमामु घणा माण्हू सट करे रहिया आहिनि, पोयां ॿ गाॾा बीठा आहिनि। हाणे जीअं वरी सीन चेंज थींदो त उहे सभु माण्हू गाइब थींदा ऐं गाॾा बि गाइब थी वेंदा। जादू आहे तमामु घणो सिंधी फिल्म में। ऐं दोस्तों, हे ॾिसो पिया पोयां काई गाॾी नज़र नथी अचे ऐं जीअं सीन चेंज थींदो त उते वरी गाॾी अची वेंदी। हीअ पाण ॾिसो पिया हिते गाॾी अची वई, पहिरां का बि शइ न हुई। जॾहिं त हीअ लाॻे थो ॻाल्हाइनि पिया गाॾी किथां आई। हीअ ॾिसो पिया तव्हां हिन जे कुल्हे ते रुमाल कीअं पातल आहे। जीअं कैमरा ज़ूम इन थी थिए त हिन जो जेको आहे रुमाल वरी चेंज थी थो वञे। माशाअल्लाह, मैखाने में मोबाइल चार्जिंग पई आहे। मूंखे त लॻे ई नथो त हे मवाल आहिनि। ऐं तव्हां ॾिसो पिया हे ॿई गॾु बीठा आहिनि अदाकारा। हिन जे थोरो पोयां बीठी आहे ऐं जीअं वरी सीन चेंज थिए थो त जेका इहा अदाकारा आहे इहा हिन जे साम्हूं अची थी वञे। हा, पाण ॾिसो पिया वाह साईं, वाह, टोनी बि टीवी में अची वियो। ऐं तव्हां ॾिसो पिया हिनखे हिते कारा कपिड़ा पातल आहिनि ऐं जीअं हितां ई घर मोटी था वञनि त हिन जा कपिड़ा जेके आहिनि उहे चेंज थी था वञनि। तव्हां ॾिसो पिया हिन जा कपिड़ा ॻाढ़ा थी विया। तव्हां ॾिसो पिया हीअ जेका लठ वराए पियो त हिनखे पेट में लॻणु घुरिजे, पर हीअ लठ हेॾां पकड़ण जी कोशिशि थो करे, पकड़े नथो सघे, वरी वराए थो खणे। मूंखे त लॻे थो हीअ काई ट्रेनिंग पई हले जहिड़े करण जी। तव्हां ॾिसो पिया हे हितां चांहि खणे पियो ऐं जीअं कैमरा ज़ूम थी थिए त हिन जो कोप जेको आहे उहो बिल्कुलु ख़ाली थी थो वञे। बल्कि हिन चांहि त हिन महिल ई खईं ऐं ढुकुम न भरियो त हिन जो कोप ख़ाली थी वियो। ऐं ॾिसो पिया हिन जा कपिड़ा कीअं आहिनि ऐं हीअ छोकिरी भॼाई पियो वञे, पर जीअं ई पकिड़े था अचनि हिन जी जेका कमीस आहे उहा कारी थी थी वञे। तव्हां ॾिसो पिया ज़ख़्मी ई खणण पियो वञे। हिन जा कपिड़ा ॾिसो तव्हां कीअं आहिनि ऐं जीअं ई खणी मोटी आहे त हिन जा कपिड़ा जेका कमीस आहे उहा अछी थी वई। ऐं हीअ ॿई ॿार सलाह करण था वञनि। हिन जा ॾिसो पिया तव्हां हिकिड़े जा कपिड़ा सुरमाई आहिनि ऐं ॿिए जा अछा आहिनि, पर जीअं ई ॿार पहुचनि था, दर खां निकिरनि था त हिन जा जेके कपिड़ा आहिनि उहे चेंज थी था वञनि। जीअं दर खां ॿाहिरि निकिरनि था त बल्कि पहिरियां हिन जा कपिड़ा अछा ऐं सुरमाई हुया, हाणे बिल्कुलु दोस्तों, असांजा वधीक अहिड़ा कार्टून टाइप ऐं फनी वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दबायो। तव्हांखे तमामु घणा सुठा फनी कार्टून टाइप वीडियो मिली वेंदा हिन असांजे जाबिर टिप्स चैनल ते। महिरबानी।